अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذا سألك عبادي عني فإني قريب أجيب دعوة الداع إذا دعان صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين أستاذ العلماء زينة الصلحاء بقية السلف حضرت علامہ مفتی محمد اسماعیل سکندری زید مجدہ پیر طریقت حضرت پیر صدر الدین دامت برکاتہم العالیہ دیگر معززین کرام علماء اعظام ای مجھا پیارا دوستو بزرگو بھائرو جے خوش نصیب کے اج ہی قرآن پاک جی دستار فضیلت تھیا ان بچڑے کے مبارک تھنیا ان جے ابے کے ان جے ڈاڈے کے ان جے گھرانے کے صد بار مبارک ہوجے جن جو بچو اللہ جے قرآن جو علم حاصل کرنے وارو بڑھیوں رب شل اساں جے بچن کے بھی ایہا سعادت ہیں ایہا دولت نصیب فرمائے پیارا دوستو سب کھاں وڈی دولت سب کھاں وڈو خزانو سب کھاں وڈی عزت سب کھاں وڈی عظمت اللہ جے قرآن جو علم حاصل کرنا مدینے وارے تاجدار سونے محبوب محمد مختار صلی اللہ علیہ وسلم ارشاد فرمایو اشراف امتی حملت القرآن و اصحاب اللیل مجھے امت جا اشراف مجھے امت میں سب کا ودیک عزت وارا قسم جا مانو ہیں ہکڑا اوے جے قرآن یاد کندا ہیں قرآن کے سینے میں سانڈیندہ ہیں و اصحاب اللیل بیا اوے جے راتن جو جاگندہ ہیں بلا زبانو اتے دو گھر چھڑے آیا ہے بٹی ویندو کھٹی اللہ کندو صدائیں سکھیا ہوندو پر سبحان اللہ ایڑی چو جو ماتلی وارے کے خبر پہتے ہی تے سنی سجاگ بیٹھا ہے اللہ جو قرآن پڑھنو عبادت پڑھائنو عبادت بدھن عبادت پر قرآن جو ڈسن بے عبادت حضرت خواجہ معین الدین چشتی اجمیری رحمت اللہ علیہ فرمائیوا جن جی نظر کمزور تھی ونے قرآن کے رگے کھولے قرآن جے اکھرن جی زیارت کرے ڈسن دو رہے نظر چٹی تھی ہن دنیا میں بشیوں رب ایڑیوں ٹھائیوں ہیں جن کے ڈسن سا اکھن جی نرت چٹی تھی دیا نظر تیز تھی دیا
जेकॾहिं उन्हनि ॿिनि शयुनि खे घणो ॾिसे वरी ॾिसे जे चश्मो पाइण वारो अन अलाह कंदो चश्मो बि लाहे छॾे हिकड़ो अल्लाह जो कुरान उन जी ज़ियारत इबादत उन खे ॾिसण नज़र जी चिटाई ऐं ॿियो अल्लाह शल सभिनी खे मदीनो ॾेखारे मदीना मुनव्वरा में हिकड़ो उहद जबल आहे पहाड़ आहे ॻाढ़ सुरे रंग जो आहे इन उहद जबल खे ॾिसण सां नज़र चिटी थींदी आहे मदीने वाले साईं फरमायो तहाज़ा जबलुन उहदुन युहिब्बुना व नुहिब्बुहु ही उहद जबल आ जेको असां सां मोहब्बत रखंदो आ असां वरी इन सां मोहब्बत रखंदा आहियूं हाज़ा जबलुन मिन जिबालिल जन्नह हे दुनिया जो जबल नाहे हे दुनिया जो पहाड़ नाहे हे जन्नत जो पहाड़ आ जन्नत बुआ जंहिंमें मां मोहम्मद करीम जे जन्नत में वेंदुसि उन जन्नत जे दरवाज़े ते उहद जबल बीठल हूंदो या जन्नत जी शइ आहे इन खे ॾिसंदो न ॾिसण सां ज़ियारत करण सां अल्लाह तव्हांजी निर्त चिटी कंदो नज़र तेज़ रोशनी भली थी पवे अजीज़ाने गिरामी कुरान पाक के ॾिसंदो रहण ज़ियारत कंदो रहण अल्लाह वट मक़बूल अमल हज़रत इक्रमा रज़ी अल्लाह ताला अन्हु असहाबी सगोरो कुरान खोले वेंदो हो को कुरान ॾिसी ज़ियारत करे फरते मोहब्बत में इश्क में कुरान के सीने से लाईंदो हो कुरान के अखियुनि सां लाईंदो हो कुरान के चुमंदो हो पोइ चवंदो किताब रब्बी किताब रब्बी किताब रब्बी किताब रब्बी मुझे रब जो किताब मुझे रब जो किताब मुझे रब जो किताब फरते मोहब्बत में अची वजदानी कैफियत में अची वेंदो हो कुरान के चुमंदो ऐं सीने सां लाईंदो रहंदो ॾिसो न कुरान मजीद अगर के कागज़ जे टुकड़े ते लिखियल हुजे यो कागज़ बि इज्जत वारो के अगड़ी ते कुरान लिखिजी वञे या अगड़ी इज्जत वारी के दीवार ते कुरान जी आयत लिखिजी वञे या दीवार इज्जत वारी पर जेको पंहिंजे अंदर में 30 सिपारा कुरान जा याद करे अञा मज़ो न आयो हाँ लो जुइल फी इहाबिन महतरक जेकरे कुरान के चमड़ी में बंद करे उन्हें चमड़ी के बाह में विझजे तो वह चमड़ी बाह में न सड़ंदी इन्हें हदीस जी तशरीह कंदे मुहद्दिसीन किराम लिखियो त चमड़ी मजा मुराद इंसान जो वजूद आ जंहिंजे वजूद में कुरान अची वञे जंहिंजे वजूद में अल्लाह जो पाक कलाम अची वञे उनखे दोज़ख जी बाहि न जलाईंदी कुरान बचाइण वारो आ कुरान हिफ़ाज़त करण वारो आ कब्र जे अज़ाब का बचाईंदो दुनिया जे ज़िल्लतुन का बचाईंदो आखिरत जे पुछाणन का बचाईंदो जहन्नम जी बाहि का बचाईंदो ऐं जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो न जॾहिं सब इंसान अल्लाह जे हुज़ूर में पेश थींदा उन ॾियारे ते कुरान हिकिड़ी सुहिणी सूरत में रब जे अॻियां पेश थींदी तव्हां ॾिसंदव न त उहा सूरत सभिनी खां वधीक हसीन जमील सुनी सूरत में कुरान रब जे हुजूर में पेश थींदो अर्ज कंदो मुंहिंजा मालिक मां तुंहिंजो कलाम मां तुंहिंजो कुरान रब फरमाइंदो हा तू मुंहिंजो कलाम आहीं मूंखे प्यारो आहीं अर्ज कंदो मौला जन्म दुनिया में मुंहिंजो कतुर सुञातो मुखे पढ़ियो मुखे सीने में सांडियो मुखे याद कयो पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ायो कुरान जो हाफिज बनायो रब फरमाइंदो ए कुरान ए सॼो महशर जो मैदान थई सुञाण जन जन तुंहिंजी इज्जत कई आ उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वञ वरी रमज़ान ईंदो
वो भी सोनी सूरत में रब जे हुजूर में पेश थींदो मालिक मां तुझो भलारो महीनो आया या न रब फरमाइंदो हा तू मुझो प्यारो महीनो रमजान है अर्ज कंदो मुझा मौला हिकड़ा एड़ा मानू बेते न बूढ़े फटी जा बीठा है जेके रमजान मल्हाईंदा हा रमजान जा रोजा रखंदा रात जो जागंदा तरावीहूं तहज्जुद तिलावत रमजान जो महीनो पूरो तुझी बंदगी में गुजारियूं मौला मुखे इजाजत दे मां उन्हनि जी सिफारिश कयां सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो त कुरान बि शफाअत कंदो रमजान बि शफाअत कंदो ऐं पंहिंजे कतर शनासन खे छॾाए बचाए पाण सां मिलाए गॾाए जन्नत ॾे वठी रमजान मथों अचे पियो थो न बूढ़े वारा तैयार आयो रोज़ा रखंदो हा हमरा ॿुधो त चंड ॾिसण सां रोज़ो फर्ज़ थींदो जेरी मला शाबान पूरो थियो त घर में अंदर निकी वेठो वाहे अंदर वेठो ही चे मौली साहब चयो चंड ॾिठो त रोज़ा फर्ज़ थी विया तो मां न को चंड ॾिसां न को मुझे रोज़ा फर्ज़ थे लिको वेठो आ घर में बाहर न निकरे आखिर छिके बाहर कढऊंसि त ही कंधु मथे न पियो करे मथा चंड ते नजर पे मथा आसमान ॾिसां घाटो हेठ कयूं पियो वञे ओचितो ही पानी हुजे को पासे में कसी का नहर ओ मथों चंड जो जेको सायो चंड जो ओलड़ो पानी में नजर आयो रड़ करे ची घिड़ मुझे अखियुनि में कर मुते रोज़ो फर्ज़ न बूढ़े वारा ये तो कोन कबो न कुरान जी भी इज्जत सुञाण भी रमजान जी भी चो इंशाअल्लाह रमजान अचे न त घणी कुरान जी तिलावत कजो घणो रातियों जागजो नफल पढ़जो तरावीहूं पढ़जो अल्लाह जी इबादत कजो त क़यामत जे ॾियारे में कुरान भी तव्हां जो सिफारिशी हूंदो रमजान भी तव्हां जे लाइ शफाअत कंदो रमजान जो महीनो रब जे अॻियों दुआउनि घुरण जो महीनो आहे दुआउनि जे क़बूलियत जो महीनो आहे ऐं इन रमजान खां अॻु में हिकिड़ी अञा ॿी रात अचे वधी क़बूलियत वारी समझी त विया हूंदो तव्हां वरी छा छॾींदा आहियो ॼाटियुनि वारी ईद फटाकनि वारी ईद याद रखो मुसलमानों इस्लाम जे अंदर इन आतिशबाजी जी फटाकन जी ॼाटियुनि ॿारनि जी मशाला खणण जी का बि इजाजत नाहे या हिंदुनि काफ़रनि जी रीत ऐं रस्म आहे मुसलमाननि जो तरीक़ो आहे इहा रात जागंदा आहिनि इबादत कंदा आहिनि रब जे हुज़ूर में ॿाॾाईंदा आहिनि इन रात खे मल्हाईंदा आहिनि रब जी इबादत मुझे सोने हबीब दीने वाले साईं जी हदीस दुर्रे मंसूर के अंदर इमाम सुयूती सोनो अम्मा आयशा सिद्दीका साईं का मरवी रिवायत आने तो जीजल मोमिनन जी मां सुभान अल्लाह नबी जी रानी अबू बकर जी न्याणी सुभान अल्लाह सिद्दीक जी न्याणी सिद्दीका जंहिंजो निकाह जंहिंजो रिश्तो जंहिंजो मुस्तफा करीम सां रिश्तो खुद अल्लाह पाण तय कयो सरकारे दो आलम बैठा है जिब्रील साए रंग जो कपड़ो खणी आयो हबीबन जे हुजूर में पेश कयई साईं करीमन खोलियो तो उनमें फोटो हुयो तस्वीर हुई अम्मा आयशा सिद्दीका साईं जी जिब्रील तो अर्ज करे या रसूल अल्लाह ही तवां जी दुनिया में भी कुआरा जन्नत में भी तवां जी कुआरा अजकड़ा बद इखलाक बद किरदार बद मजहब बद सोच रखण वारा अम्मा साईं जे शान में नाशाइस्ता लफ्ज था गालायन अम्मा जे अब्बे जे खिलाफ था गालायन अम्मा जे पंजी अजमत जे खिलाफ था गालायन कुरान जो ऐलान आवाज वाजहू उम्महातुम नबी जो घर वारियूं तवां जूं अमड़ियूं गालायो नबी जो घर वारियूं
नबी जो घर वारियों असां जो पो आयशा सिद्दीका चयो असांजी अम्मड़ के जेको घट वध गाला शर्म अचण खपेस हाँ बुढ़ी मरण खपे जेको अम्मा जे शान में घट वध गालाए मुसलमानो अकीदो सुठो रखो अकीदो उहो रखो तो नबी जो शान बुलंदा नबी दे बच्चन नबी दे घराने जो शान भी बेमिसाल अम्मा आयशा सिद्दीका साण रिवायती फरमाए समेतुन नबिय्य सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल जी जल फरमाए त मु पान पंजे कन्नन सां ॿुधो मदीने वारो मुंहिंजो घोट पियो फरमाए छा पियो फरमाए यफ्तहुल्लाहुल खैर फी अर्बअ लयालिन चार रातूं साल में एड़ियूं आहिनि जंहिंमें अल्लाह खैर जा दरवाजा खोले छॾींदो छा कंदो आहे ॻाल्हायो खैर जा दरवाजा दर खोलबो उहो आहे जेको बंद हुजे अब चइबो आहे न छोकरा दर त खोलजे माना बंद आहे अब दर त बंद कजे माना बंद उहो कबो जेको खुलियल हुजे खोलबो उहो जेको बंद हुजे मदीने वाले साईं जा लफ्ज केड़ा कीमती हैं साईं फरमाइन था चार रातियों साल में एड़ियों थी अचने जेमे अल्लाह ताला खैर बरकत रहमत जा दर खोले छड़े थो मना पूरो साल जेकी दर बंद हिन चैन रातियुन में खुली था जे रहमत जा दर खुलने न बूढ़े वाला तो झोली झलजे या न झलजे खैर वठजे या न वठजे घट था गालायो खैर वठजे झोली झलजे पर हाने बुधो तो ये चार रातियों आहिनि केड़ियूं बुधाया न बुधाया हिकड़े शर्त सां बुधाईंदुसि ये रातियों याद रखंदो या अचन त मल्हाईंदो केड़ा केड़ा मल्हाईंदो मुझे आका फरमायो लैलतुल अज़हा पेरियों ईदुल अज़हा वारी रात यानी टहीं जुलज जंहिंजी सुबुह ते ईद नमाज पढ़ंदा आहियो इहा रात ईदुल अज़हा वारी इन रात में रब खैर ऐं बरकत जा दर खोले छॾींदो आहे वल फित्र ईदुल फित्र वारी रात रमजान पूरो थी वेंदो आ शवाल जो चंड बीहंदो आ या चंड वारी रात जंहिंजे सुबुह ते ईदुल फित्र जी नमाज पढ़बी आ अब यो घड़ी कर पानी पियारण बंद कयो मुंहिंजा जानी केड़ी करबला लथी आ घड़ी गन त वाइस ॿुधो को दिल खोले साईं फरमाइण था ईदुल फित्र वारी रात रब पंहिंजे रहमत जा दरवाजा खोले छॾींदो आहे ऐं टियों वलैलतुन निस्फ मिन शअबान ऐं 15 शअबान वारी रात जॾहिं ईंदी आहे त इन रात में अल्लाह पंहिंजे रहमत जा दर खोले छॾींदो आहे पंहिंजे सखावत जा दर खोले छॾींदो आहे 15 शअबान जी रात साईं फरमाइनि था युनसख फीहल आजाल वल अर्ज़ाक वयुक्तब फीहल हाज इन रात जे अंदर मानुन जे जिंदगी ऐं मौत जा फैसला लिखिया वेंदा आहिनि हिन साल केड़ा माण्हू मरंदा उन्हनि जो फैसलो 15 जी रात लिखियो वेंदो आहे या लिस्ट ठाहे इज़राइल जे हवाले कई वेंदी आहे मौत ऐं जिंदगी जो फैसलो तुझे मुझे लाए रिज़्क जो फैसलो कंहिंखे रोज़ी घट मिलंदी कंहिंखे वधीक मिलंदी कंहिंखे माया मण मिलंदा कंहिंखे दान दमड़ी न मिलंदी फैसलो 15 जी रात थींदो
कंहिंखे कुशादगी थींदी, कंहिंखे तंगी थींदी, कंहिंजो हादसो थींदो, कंहिंजो एक्सीडेंट थींदो, कंहिंखे पुटु ॼमंदो, कंहिंखे न्याणी ॼमंदी। साईं फरमाइनि था युक्तब फीहल हाज, इन रात में लिखियो वेंदो आहे त हेल कहिड़ा कहिड़ा माण्हू हज अदा कंदा। हाजुन जी लिस्ट भी 15 वारी रात ठहंदी आ। मुंहिंजा दोस्तों केड़न केड़न के मदीने वारे जो दीदार थींदो, इहा लिस्ट भी 15 जी रात लिखबी आ। पो मिठा जेको इन रात में जागंदो आ, इबादत कंदो आ, रब जे हुजूर में सजदा कंदो आ, दुआ जा बुक झलींदो आ, सारे साल जी तकदीर सुठी लिखदी वेंदी। ऐं जे रब चाहे त पूरी जिंदगी जी दोस्तों इया हुआ रात आ जे रात जे अंदर इमाम बह की रिवायत आंदी आ तुक मिन शअबान इला शअबान। मानुन जे उम्रन जा फैसला, मौत ऐं जिंदगी जा फैसला शबान में लिखिया वेंदा आहिनि। एसी ताईं जो हिकिड़ो माण्हू शादी थो करे, ॿार थो ॼणे, ख़ुशियूं थो मल्हाए, ज़ाल पनाह में वेठी आहे, होॾो उन जो नालो मुअलनि जे कतार में लिखे। पुटने जिला मुझे आका फरमायो, सुने हबीब मदीने वाले ताजदार फरमायो तो यह रात आम रात नहीं, यह रात अल्लाह के हुजूर में जागण वाली रात। हदीस मुझे सामू आ, हदीस जो रावी, हदीस के रिवायत करने वालो, असा सुन्नन जो पीर, असा जो मुर्शिद मौला अली। सुभान अल्लाह। अली जो नालो वठ पो माण्हुनि जा मुंह ॾिसंदो कर। हिकड़न जा मुंह गुलाब वांगे, हिकड़न जा मुंह जुलाब वांगे। साईं फरमाइन छा, हजरत मौला अली तो फरमाए त मदीने वाले साईं मूसा वायदो कयो, कसम उन ज़ात जो जेको दाणे के चीरे सल्लो जमाईंदो आ, जेको जीअ इंसानन जा पैदा कंदो आ, उन रब जो कसम आ। हुजूर मूसा वायदो कयो अली तो सा महबत सिर्फ उहो सुनन इब्न माजा में या रिवायत आ, इमाम बैहकी शुअबुल ईमान में या रिवायत आंदी आ, मिशकातुल मसाबीह वारे में या रिवायत आंदी आ। अन अली इब्न अबी तालिब रदियल्लाहु अन्हु قال قال रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा कानत लैलतुन निस्फ मिन शअबान। मौला अली रिवायत फरमाई त जॾहिं 15 शबान जी रात तव्हां के नसीब थे, बाकी त 2-3 ॾींहं बचा आहिनि पर मुक़द्दर में आहे अले न आहे, कंहिं वटि गारंटी कान्हे। पर जे या रात नसीब थी वञे त पोइ सोने हबीब जो फरमान आ। मौला अली का मरवी हदीस आ, साईं फरमाइनि था फकूमू लैलहा वसूमू नहारहा, या रात जागो, यो ॾींहुं नफली रोज़ो रखो। नफली रोज़ो रखो। फ़इन्नल्लाह यंज़िलु फ़ीहा लिग़ुरूब शम्स इला समाइ दुनिया। चोॾहीं जो जीअं सिज लहंदो, 15 जी जीअं रात दाख़िल थींदी, अल्लाह आसमान दुनिया ते लही ईंदो।
पोइ अल्लाह ताला ऐलान कंदो आहे हुकुम ॾींदो आहे अला मिन मुस्तगफिरिन ली फअगफिर लहू आहे को मुखां बख़्शिश घुरण वारो त मदियूं मेटे छॾियांस डोह डिंगायूं बख़्शे छॾियांस अला मुस्तरज़िकुन फअरज़ुकहू आहे को रोज़ी जे तंगी वारो अचो त मां रब रोज़ी जा भांडा भरे ॾियां अहिड़ो सखी ॿियो को थींदो सखावत बि करे वरी सॾे हलिया त ॾियां रब फरमाइंदो अला मुबतलन फउआफियहू आहे को मुबतला आहे को बीमार आहे को दर्दमंद त मां सेहत चाक चंग भलाई आफियत ॾियांस अला कज़ा आहे को बेऔलाद आहे को निपुटो आहे को नितोरो आहे को निभागो आहे को घुरण वारो आहे को मर्ज़न वारो आहे को दर्दन वारो पूरी रात हत्ता यतलु अल फज्र जैसी तई बाख फुटे ऐसी तई रब जी रहमत जा पढ़ा पिया फिरंदा ऐलान वदा उन बूढ़े वारा इन रात तू भी झोलड़ी जल जाए त मालिक हिकड़ो मंगतो हिकड़ो पेनू हिकड़ो साइल आऊं भी तुझे दर ते आयो ओ मिठा इन रात में गिफलत न कजाए गुनाह न कजाए बुराई जा कम न कजाए इन रात जे अंदर बेफरमानी जाटियों मशाला फटाका न छोड़ जाए इन रात में वही टीवी ते परावा नंगन निहार जाए या तुझे मुकद्दर जे लिख पढ़ जी रात हिकड़ो वाक्यो ॿुधायां कीअं थी लिख पढ़ थिए कीअं था रब जा फैसला थियनि ॿुधंदो अल्लामा सफूरी रहमतुल्लाह अलैह रिवायत आंदी आगो वाक्यो लिखियो आहे हिकड़ो सेठ हुयो वॾो ताजिर वॾो मालदार वॾे पैसे वारो वॾी दौलत वारो समेत उन जे दर ते नौकर चाकर हुया खिदमत वारा बेलीबाना करोड़पति माल दौलत जो को काथो नाहे किरोड़न सा कुडण वारो आ 15 जी रात पंजे महल में पंजे माड़ीअ में वेठो आ सिज लथो रात पई 15 वारी रात हुजे दर ते सदा आई मां 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां अल्लाह वास्ते मानी गभो अल्लाह वास्ते मानी गभो खारायो 3 रातियुनि जो 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां त हे दुनिया जे नशे में पैसे जे गुरूर में नौकर के चई अरे ही का पिनण जी रात आ हेड़ी भली रात सुख पिटाए छडियो इने पेनू इन रात में नथा मुड़न पादर ताणी हिन रात में भी सुख पिटाए दी असां जो नौकर के हुकुम नहीं नौकर वनी गरीब के मोचड़ा हया मार कुट कई उन गरीब जो कुछ न चयो न वरंदी नी बस रुगे मथे नेण खणी निहारी मदीने वाले साईं फरमायो आ त मजलूम जी आह का बचजो इन आह जे ऐ रब जे विच में को पर्दो संदो आहे ही न मजलूम जी ता अल्लाह जे अर्श के लोडे छडींदी आ इन गरीब जरी मल दाह कई ओ अदा उन बूढ़े वारा उन मानू जी आह का ड्रिजो जो अल्लाह का सवा बियो केर नाहे के जो वडेरे ते आसरो के जो अमीर ते एमपीए एमएनए अदा सूबेदार मुझो दोस्ता जमादार मुझो दोस्ता उनन जो भरवसो पर एकड़ो गरीब पेरनो खाड़ो आ जो अल्लाह का सवा बियो केर नाहे उन्हें जी आह का बचजो उन्हें जी दाह का ड्रिजो अल्लाह एड़न मानुन जे मथा वडी शफकत करण वारो वडो करम करण वारो इन गरीब ताई रब जे अॻियां फरियाद कई अखियुनि मां गोढ़ा ॻाड़ींदो हलियो वियो हीअ त
त रात लिखपड़ वारी रात हुई, फैसलन वारी रात हुई। अज को फैसलो ही पियो लिखजी वियो। मुझा दोस्तों यो गरीब पेनू त हलियो वियो, पर को कारोबार वनी शुरू कई, अचे माल वधियो, अचे दौलत वधी, अचे कुशादगी थी। ॾींहनि जे अंदर रब उन खे ड्राए छॾियो। ऐं हो नईम सेठ हेॾो लखनि जो नुक़सान, हेॾो करोड़नि जो नुक़सान, हेॾो टोटे जी ख़बर, हेॾो नुक़सान जी ख़बर, जाॾो ॻाल्हि अचे पई रुॻे नुक़सान जी, अचे खसारो पवणु शुरू थियो। भाइरो रब ॾियण ते अचे पेनू खे बादशाह बणाए त मर्ज़ी वारो हो, जे बादशाह खे पेनू बणाए त अल्लाह जी बादशाही आ, अल्लाह जो फैसलो आ, अल्लाह जी हुकूमत आ। वो अदा संभाले संभाले पैर उखण जाए, संभाले संभाले विख खण जाए। वाहिदुल कहार जेन धरती ते न फर्श ते संभाले हल जाए। मुझा दोस्तों वक्त गुजरंदो रहियो, अञा साल पूरो न थियो आ। सागी रात 15 शबान जी आई आ। वो नईम सेठ माल व्या, दौलतूं वियूं, पैसा व्या, बंगला व्या। एक ज़ाल खे तलाक ॾेई घर मां कढी छॾियईं। ज़ाल चयो मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आ, मूंखे छो थो तलाक ॾीं? चई बसि मुंहिंजो मुक़द्दर बिगड़ी वियो आ, निकिर मुंहिंजे घर मां। माई वेचारी इद्दत गुज़ारे वञी को ॿियो लिखियो लेख कयो। मुंहिंजा दोस्तो साल मस पूरो थियो आ, साॻी 15 जी रात आई आ। उहो नईम सेठ किस्तो हथ में पिनण शुरू कयो आ। पिनंदे पिनंदे हिकिड़े दर ते अची सदा हयईं, वॾी का माड़ी ॾिठई, रड़ कयईं, मां 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां, अल्लाह वास्ते मानी गफो खारायो। उहा साॻी सदा जेका साल पहिरियों हिन जे दर ते मंगते पेनूअ सदा हई हुई, अॼु साॻी सदा पियो हणे, मां 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां, अल्लाह वास्ते मानी गफो खारायो। मुंहिंजा दोस्तो माई घर धन्याणी मानी खणी आई, अचे फ़कीर खे ॾिनई। जेॾीमहिल माई जी नज़र उन पिनण वारे ते पई त माई जी दाह निकिरी वई, रड़ निकरी वई, दाह करे पट ते किरी पई। मुड़स डोड़ंदो आयो, घरवारी छा थी वियो, छो रुनी आ? का फ़कीर बेअदबी कई, गुस्ताखी कई, छा मामलो थियो? चवे थी ओ घरवारा अॼु मूं पंहिंजे रब जी बेनियाज़ी ॾिठी आ, अल्लाह जी कहारियत ऐं जब्बारियत ॾिठी आ। रब जी बेनियाज़ी ॾिसी अॼु मूंखे रोअण अची वियो। तोखां अॻ में मुंहिंजो निकाह नईम सेठ सां हुयो। वॾो मालदार हो, वॾो दुनियादार हुयो, किरोड़नि सां खेॾण वारो हुयो। अॼु उन नईम खे पिन ते ॾिठो। बिटाई तो फरमाए त साईं तू सुभान, तोखे चारो ना है चवण, किथे वसंदड़ शहर वैरान करी, किथे वसाई वाहण। कन खे पाली पालकिन में, कन खां पीहाई पे, कन खे दान न ॾी हिक दमड़ी, कन खे माया ॾी पियो मण। तेलाहूं ताहण था ॾकन लिंग लतीफ़ जा। मुझा दोस्तों लतीफ़ जा लिंग इहे कोन पिया ॾकनि, रब जी ज़ात बेनियाज़ बेपरवाह। माई रोई चवे थी ओ मुझा घर वारा अॼु पंहिंजे अॻे मुड़स नईम खे पिन ते ॾिठो अथमि, रब जी बेनियाज़ी ॾिसी मूंखे रोअण अची वियो आहे। त उन घर वारे चयोसि ओ मुंहिंजी ज़ाल, इन खां अञा वॾी अजीब ॻाल्हि ॿुधायां, उहो पेनू
माया के अजो की रात में तड़ाए मोचड़ाड़ी धिकारे कढ़ियो हुए ओ मुझी तोब जारिया तुझी कई कई रीत कहारिया मुझी तोब जारिया तुझी कई कई रीत चौ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि भाईरो या रात लिख पढ़ जी रात हुई नई मजो भी फैसलो लिख जी वियो तो हुन पेनू जो भी फैसलो लिख जी वियो हाँ उन्हें पेनू के रब तवंगर बनाए छो तवंगर के पेनू बनाए छो ओ मिठा या रात जे मुकद्दर में मिलई या रात जे नसीब में अचई तो गिफलत न कजाए सुस्ती न कजाए या रात पंज रब जे हुजूर में जागी इबादत करे दुआऊं घुर जाए छो त या रात दुआउन जे कबूलियत जी रात हुंदी आ रब तो फरमाए व इज़ा सअलक इबादी उनके बुधाए इन्नी करीब मां रब तवा के ॾाढो वेझड़ो उजीब दावत दाए इज़ा दान जॾहिं महिल घुरंदड़ मूंखां घुरंदो आ सवाल कंदड़ मूंखां सवाल कंदो आ दुआ पिनंदड़ मूंखां दुआ पिनंदो आ त मां रब उन जी दुआ कबूल कंदो आहियां उजीब दावत कबूल कंदो आहियां उन जी दुआ दर्दमंद जी दुआ बुद्धे ऐं वनाए वो अल्लाह वो मालिक करीम सॾींदड़ जा सॾ ॿुधंदो आ दर्दमंदन जा दर्द लाहे छॾींदो जे कर्ज़ थई जे मर्ज़ थई छाता जो या रात मलाए भी हाँ घर में भी मलाईंदे मस्जिद में भी मलाईंदे पर हिकिड़ी सुहिणी सलाह जाए या रात फ़कीरनि सां गॾु मलाए 15 शाबान दिलबर आबाद शरीफ मोरे में रात जे पोएं भाङे में इज्तिमाई दुआ थींदी इन दुआ में जरूर हली शरीक थी इन फ़कीरनि जे महफ़िल में इशा का वठी बलक सिज लहण का वठी सिज उभरण ताईं अल्लाह जा बाना इबादत कंदा तू भी उन मेड़ में अल्लाह कंदो कंहिंजे न कंहिंजे सदके रब सभिनी जे मथा मेरे नज़र फरमाए मुंहिंजा अज़ीज़ भा त इहा रात मल्हाए के जरिए मदीने वाले ताजदार फरमायो अला अदुल्लुकुम अला मा युनजीकुम मिन अदुविकुम व युदिर्रु लकुम अरज़ाककुम तदऊन अल्लाह फी लैलिकुम व नहारिकुम मदीने वाले साईं फरमायो इमाम अबू याला या रिवायत आंदी आ सोनो हबीब फरमाया आए चले एड़ी रब का दुआ या दुआ तवजो दुश्मन तारे छॾींदी रिज़्क वधाए छॾींदी
दुआ जे सदके अल्लाह ताला टारी छॾे। सोने हबीब फइन्न दुआ दुआ यो हथियार दुआ दुआ रब्बुल आलमीन जल शानु तव्हांजा दुख ॾोजरा दर्द लाहे छॾींदो। पर जे 15 वारी रात जी दुआ मिली वञे न वारा न्यारा थी इन रात में घणियूं दुआऊं घणो दुरूद पढ़जो। कब्रिस्तान में वञी जे रब तौफीक ॾिए त कब्रिस्तान में वञी उन्हनि खे ख़त्मे दुरूद दुआ सां यादि कजो। इन रात जे अंदरि जेकॾहिं को माण्हू सलातुल ख़ैर जी निमाज़ पढ़े न, सलातुल ख़ैर जी निमाज़ पढ़े त रब्बुल आलमीन उन जी गुज़रियल सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ करे। हज़रत इमाम हसन बसरी फरमाए तो मूं 30 असहाबन खां इहा ॻाल्हि ॿुधी, हुज़ूर जे 30 असहाबन खां इहा रिवायत मूं ॿुधी जेको 15 शहबान जी रात में सलातुल ख़ैर जी निमाज़ तो पढ़े, यानी 50 नफ़िल 100 रकात बरकातूं पढ़ी सलाम वराइबो। नियत कीअं कबी? नियत कयां तो निमाज़ जी बरकातूं निमाज़ नफ़िल सलातुल ख़ैर पढ़ा खुदा कारण मुकाबतुल्लाह शरीफ बानपल्लाह जी अल्लाहु अकबर बरकातूं पढ़ी सलाम वरायो, वरी बरकातूं पढ़ी सलाम वरायो। इन तरह सां 50 नफ़िल थींदा, रकातूं थींदियूं 100। साईं फरमाइनि था जेको इहा निमाज़ पढ़े थो न गुज़रियल सारी ज़िंदगी जे गुनाहनि खे रब मदायूं मेटे पाक साफ़ बणाए छॾे। ऐं 15 शहबान जो रोज़ो रखे त इहो हिकिड़ो रोज़ो साल जे रोज़नि जे बराबरि। मुझा दोस्तों इहा रात जेकॾहिं रब नसीब करे त इहा रात मल्हाइजो, अल्लाह जी इबादत कजो, रब जी बंदगी कजो, नेकी जे रस्ते ते हलजो। अल्लाह राज़ी, मदीने वारो साईं राज़ी थिए। रब करीम शाल मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब करीम शाल अमल जी तौफ़ीक नसीब फरमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन।